लीला, लीला। लीला के किथे आहे लीला? राणी साहब तो बी कोठी में आराम नहीं करे। कौन? ही पे छापी करे। कौरो हिते को सोतो करे सिद्धि आहे। बादशाह सलामत। सोतो? केड़ो सोतो? रानी लीला हार जे बदले में अम्मा हाँ? हाँ सही। महाराणी लीला मुखा हिकड़ो मामूली हार वरतो ऐं उन जे बदले में मूंखे तव्हांखे ॾेई छॾियाईं।
अचो त तव्हांखे राजा जनेश्वर सां मिलाया। जी हाँ, तो राजा जनेश्वर सां कोन थी मिला, हिन खे सिर्फ़ रोटीअ सां मिलायो। जॾहिं बि के औरत खे संदसि कयल ग़लतीअ ते माफ़ी मिलंदी त उहा माफ़ी ॼण लीला खे मिली। लीला जी मिनत तॾहिं पंहिंजी मंज़िल ते रसंदी जिन पर की औरत खे माफ़ी मिलंदी।